एक ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। तलहार वेझो ज़रई ज़मीन जे तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ जुमो मला में झेड़े दौरान फायरिंग, लठनि ऐं कुहाड़ियुनि जो इस्तेमालु कयो वियो। ज़ख़्मियुनि में औरतूं बि शामिल। तिब्बी इमदाद ॾियण बाद हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ताहिर समूह। जी ताहिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तलहार वेझो ॻोठ जुमोमला में ज़रे ज़मीन जे तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। ॿिनि धुरियुनि जे झेड़े में 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में आमना, बिलावल, ईसो, सोनो मला ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे तलहार पुलिस रेस्क्यू करे रूरल हेल्थ सेंटर तलहार मुंतक़िल कयो, जिते तमामु ज़ख़्मियुनि जी हालत गणती जोगी हुई, जंहिंखे तिबी इमदाद ॾियण बाद तमामु ज़ख़्मी हैदराबाद रेफर कया विया आहिनि। तलहार पुलिस झेड़े जी रिपोर्ट दाख़िल करे छॾी आहे, जॾहिं त ज़रे ज़मीन जो झेड़ो मला बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में थियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ताहिर अपडेट करण जे लाइ।